फ़लस्तीन के मामले से अज सऊदी अरब और फ्रांस की अगवानी में गडियल क़ौमुन जो इजलास थींदो। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ शिरकत करे खिताब कंदो। परदेही तर्जुमान मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ अज का 26 सितंबर ताईं गडियल क़ौमुन वाली जनरल असेंबली में शिरकत कंदो। इजलास में कश्मीरिन और फ़लस्तीनिन की आज़ाद रियासत तौर तस्लीम कराइण ते ज़ोर भरियो वेंदो। गज़ा में खुराक के बहरान और अवामी ॾुखियायूं इजलास में रखियूं वेंदियूं। अमरीकी सदर इस्लामी मुल्कनि के अगवाननि सां मुलाक़ात कंदो। कराची मलीर के काला बोर्ड वेझो खानगी टीवी के सहाफ़ी इम्तियाज़ मीर मथा कातिलाने हमले बाद पुलिस मूजिब इम्तियाज़ मीर के छाती और मुँह ते गोली लगियूं आहिनि। वाक़े वारे हंधि गोलियुनि जा 2 खोल मिलिया आहिनि। शुरुआती तौर ते वाक़ियो टारगेट किलिंग लगी रहियो आहे। ज़ख़्मी हैंकर पर्सन जी बयान खां पोइ वधीक सच्चाई साम्हूं ईंदी। SSP कोरंगी तारिक नवाज़ वाक़े वारे हंधि पहुची वाक़े के हर रुख खां जांच कई। लाहौर म्यूज़ियम के अपडेट करण लाइ तामीराती कम दिसंबर के आखिरी या जनवरी की शुरुआत में शुरू करण सां गॾु सियाहन लाइ बंद करण जो इम्कान है। लाहौर म्यूज़ियम के 2 सालन ताईं बंद करे जदीद सहूलतुनि सां अपग्रेड कयो वेंदो। यूनेस्को मास्टर प्लान 1929 की असल शक्ल में बहाल करे सघिजे। लाहौर म्यूज़ियम के तर्जुमान आसिम रिजवान मूजिब माज़ी में म्यूज़ियम अंदर कुछ तब्दीलियूं कयूं आहिनि। जेको मनसूबो हाणे शुरू थींदो उहो न रुगो पाकिस्तान पर इलाक़ाई कल्चर के भी प्रोमोट कंदो। पंजाब हुकूमत ई-टैक्सी स्कीम मनसूबे तहत बेरोज़गार नौजवाननि के 5 सालन की आसान किस्तुनि ते 1100 ई-टैक्सी ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। उन मनसूबे में 3.5 अरब रुपयनि की सब्सिडी ॾिनी वेंदी। इहे गाॾियूं कंहिं भी खानगी कंपनी तरफ़ां हासिल करे सघजनि थियूं। स्कीम में दिलचस्पी रखंदड़नि खे कंपनी खां 5 अक्टूबर ताईं दरख़्वास्तूं तलब कयूं वयूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर रेलवे हनीफ़ अब्बासी चयो आहे त ई-टैक्सी स्कीम हिकु वॾो मनसूबो आहे जेको पंजाब में बेरोज़गारी ख़त्म करे शहरनि खे सहूलियत फराहम कंदो। अफ़गान तालिबान हुकूमत बगराम एयरबेस वापस करण वारे ट्रंप बयान बाद सख्त रद्दअमल ज़ाहिर किया है। अफ़गान तालिबान हुकूमत ऐलान किया है तो हू पंहिंजे इलाइक़े जो 1 इंच भी कंहिंखे न ॾींदो। जेकॾहिं अमरीका ॿीहर जंग शुरू कई तो सांस 20 सालन ताईं विढ़ण लाइ तैयार आहियूं। अफ़गान दिफ़ा वारे वज़ीर मोहम्मद याकूब मुजाहिद चयो है तो जेकॾहिं अमरीका बगराम वापस चाहे तो उन ख़िलाफ़ 20 सालन ताईं विढ़ण लाइ तैयार आहियूं। पंहिंजी ज़मीन ते परदेही फ़ौज न रखंदासीं।